अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार रेडियो न्यूज़ यहाँ वज़ीर उंडर खबर शामिल कयूं था। मोरो मां शोबान अली अबरोजी मोरो में नवा जतोई जे होटल ते पोरियो कंदड़ मज़दूरनि पुलिस जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ राशिद ख़ासकेली, यासीन माची, मुनवर डर, जीवन कोसो, मंजूर कोसो, जमशेद चन्ना, कुर्बान चाटियो ऐं अयाज़ पवार जी अॻुवाणी में मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिते इन्हनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां होटलूं हलाईंदड़ गरीब पोरियत आहियूं, पंजनि बचनि जो गुज़र सफ़र करे रहिया आहियूं, पर SHO नवा जतोई ऐं वॾे मुंशे जी अॻुवाणी में पुलिस जी वॾी नफ़री लॉकडाउन जो बहानो बणाए होटलनि ते चढ़ायूं करे खीर जा हंडा हारे भञडा करे असां जूं होटलूं बंदि कराए वॾो नुक़सानु कयो आहे। हिननि चयो त SHO लॉकडाउन जो बहानो बणाए असां खां वॾी रिश्वत जी घुर करे रहियो आहे, न ॾियण ते अहिड़ी ज़्यादती कई आहे। हिननि IG सिंध पुलिस, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त SHO ऐं वॾे मुंशे ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे हिननि खे हितां हटायो वञे ऐं थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे ऐं असांखे रोज़गार ॾिनो वञे। HR रेडियो न्यूज़ में फिलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR रेडियो न्यूज़। मुसलसिल असांखे 4 महीना थी विया आहिनि। SHO नसरुल्लाह जामरी असांखे तमामु तंग करे रहियो आहे। असांजे होटलनि ते चढ़ायूं करे असांजा था थिपा खीर हारे थो, असांखे तमामु मजबूर कयो आहे। असां मज़दूर काॾे वञूं? असां वादियूं कयूं आहिनि, कर्ज़ खया आहिनि, 4 महीना थी विया आहिनि। असांखे तमामु माण्हू परेशान कयो आहे, मजबूर कयो आहे। आख़िर इहा रोटी बि न कयूं, आख़िर छा कयूं? काॾे वञूं? कंहिंखे था ॾियूं? SHO नवां जो त हटायो, शहर वारनि जी ज़िंदगी बचायो। असां ते को बि कलम कयो, को बि केस दाख़िल कयो, पोइ असां पंहिंजो पाण खे पेट्रोल हारे ॿाहिरि ॾींदासीं। असांजी इल्तिजा आहे जीवन खोतो आहे त नवां जो ते जरा आहियूं। SHO नसरुल्लाह जामरी असांखे तमामु तंग करे थो। यसकर मला वॾो मुंशी तमामु तंग करे थो, खीर हारे वञे थो। असांखे ॾिए थो रोज़ 10,000 रुपया फ्री होटल वारो।